नाज़रीन, मियां साहिब भपासे में टाउन अमले की नाअहली के करे समूरो शहर गंदगी के वर चढ़ी वियो आहे। ॾिसूं था ज़ुबैर शेख की रिपोर्ट। नाज़रीन, असां हींअर मौजूद आहियूं मियां साहिब में, जिते गंदगी जा ढेर लगा पिया आहिनि ऐं इंतज़ामिया जेको आहे हिते कंहिं भी क़िस्म जो कम न कराए रही है। असां मियां साहिब वासियुनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं हितों जा जेके स्वीपर आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त छा सबब आहे जो मियां साहिब में सफ़ाई न थी रही है। असांखे इहो चयो वञे थो त असां जॾहिं चेयरमैन खे चऊं था त बाबा हे जेको आहे सो नालियूं बंदि पियूं आहिनि, नालियुनि जा सफ़ाइयूं थियनि, गंद अची वियो आहे, नालियुनि जा क्रॉस बंदि थी विया आहिनि, उन्हनि खे सफ़ाई थिए त हो जवाबु असांखे इहो थो ॾिए त साईं असांजो हाणे को बि वास्तो न आहे, असां जेको आहे सो असां ख़तमु थी चुका आहियूं। हालांकि तव्हां चओ था त 31 तारीख़ ताईं आहे, तेसीं ताईं त असांखे कमु कराए ॾिया हो जे तो पैसा ही नथा अचनि। हालांकि मां जेको पतो कयो आहे त हिननि खे पैसा मिलनि था पिया, जेके हाणे आख़िर में हे पाण माना बटोरणु चाहिनि था पिया। असां वटि त हिते कुझु बि नथो लॻे पियो। हे तव्हां पाण नालियूं ॾिसो था पिया, क्रास सॼो बंदि पिया आहिनि, गंद सॼो नालियुनि में लॻो पियो आहे। हे असां पंहिंजे ख़र्च सां उन ॾाढे भंगी के पैसा ॾेई करे घुरायो आहे, थोरो गंद कढरायो आहे। विवाद असांजे ॻोठ में भंगी आहिनि, जंहिंखे पघार मिले कोन थी पई, उहो असां पंहिंजो पाण ख़र्च करे पंहिंजो पाण मदद कंदा आहियूं। पाड़े वारा 50-50, 100-100 करे भंगी खे वठी करे अची असां नालियूं कढाईंदा आहियूं, ॿुहारियूं ॾियाईंदा आहियूं। जेकॾहिं भंगियुनि खे चऊं था त भंगी चवंदा असांजे ॻोठ में चेयरमैन आहे, पघार मिले कोन थी, 9 महीननि खां असांजी पघार बंदि पियूं आहिनि, ख़बर न आहे पघार केरु खाए थो, उहो तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे। बाक़ी असांखे सफ़ाई खपे, महिरबानी करे सफ़ाई करे असां गवर्नमेंट खे, वज़ीर आला खे, जेके बि वॾा वॾा माण्हू आहिनि, असां उन्हनि खे इहो इलाज कयूं था, मिनता कयूं था त बाबा महिरबानी करे मियां ॻोठ पुराणो क़दीमी ॻोठ आहे, असांखे सफ़ाई कराइजो ॻोठ में। ॾिसो न तव्हां हिते फ़ी मुलाज़िम जेकॾहिं 7,000 असां हिकु माना सफ़ाई वारे अमले खे ॾियूं त 5 मुलाज़िम हुजनि त असांजो कमु जेको आहे मियां साहिब शहर में ज़बरदस्त नमूने सां थी सघे थो ऐं हर शहर जी हर घिटी हर नालियूं साफ़ थी सघनि थियूं। पर इन जे बरअक्स 5 लखनि मां ईअं सम्झो 5 लख ई गायब थी वञनि था। हाणे गुज़िरियल 4 महीननि खां वठी सफ़ाई अमलो कंहिं बि घिटीअ में नज़र न आयो आहे। तव्हां जंहिं बि घिटीअ में ॾिसंदव, तव्हां हेॾे ॾिसो, हे सॼे गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। हेॾा ॾिसो, हे नालियूं सॼियूं हेॾो फाटियूं पियूं आहिनि, सॼो हेॾो। होॾे ॾिसो, होॾे गंदगी जा ढेर आहिनि ऐं होॾे साम्हूं परियों ॾिसो तव्हां जेको आहे भट्टी मोहल्ले में गंदगी जा हेॾे ढेर लॻा पिया आहिनि, कोई जेको आहे हिनखे सफ़ा करण वारो कोन्हे। असां हर दफ़े असां यूनियन काउंसिल में वञी चवंदा आहियूं, चवनि था बसि असांखे पैसो न आहे, हाल ई न आहे। हे 2-3 चकर असां पंहिंजे तरफ़ खां खजूं खणी असां पुल ठाहे इहो इन नाली जो मसइलो कयूं था, तॾहिं बि उहो महीने जे अंदरि पुल भॼी थी पए, वरी मटायूं था, वरी भॼी थी पए। इहो घुमण जेका बि भितियुनि खे हथ ॾेई इहे टपी था वञूं। तव्हां पाण ॾिसो था हिते अहिड़ो हशर आहे, छा कयूं असां।